एक हदीस पाक में अचे तो 15 शाबान जी रात अल्लाह साईं एतरन माण्हुनि खे जहन्नम खां आजाद कंदो आहे। जो हुजूर फरमायो बनु कलब कबीले जे बकरिन खे एतरा वार भी न आहिनि जेतरन माण्हुनि खे अल्लाह साईं 15 शाबान जी रात बख्शींदो आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अरब जा माण्हू बकरियूं घणियूं धारींदा हा, अञा भी बकरियूं जाम आहिनि उते, रिढूं बकरियूं ॾाचियूं उठ। तव्हां मेहन जा धण, तव्हां गऊं जा धण धारींदा हो, उते गऊं ने मेहन जो रवाज कोन्हे। अरबुस्तान में बकरियूं धारींदा आहिनि, रिढूं धारींदा आहिनि, ॾाचियूं धारींदा आहिनि, उठ धारींदा आहिनि। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो 15 शाबान जी रात बनु कलब कबीले जे बकरिन खे एतरा वार न आहिनि जेतरनि माण्हुनि खे अल्लाह 15 शाबान जे रात बख्शींदो। बनु कलब जो कबीलो तमाम वॾो कबीलो हो, उन्हनि वटि बकरिन जा तमाम घणा धण हा। पुट तव्हां कहिड़े धण सां आहियो? जीअं हिते असांजे मुल्क में शरन वटि बकरियूं जाम आहिनि, जतोन वटि बि जाम आहिनि, किन किन कबीलनि में बकरियूं जाम आहिनि। हुजूर साईं जे ज़माने में बनु कलब कबीले वारनि वटि बकरियूं जामूं हज़ारे बकरियूं आहिनि। हुजूर साईं फरमायो बनु कलब कबीले जे बकरियुनि जा एतिरा वार कोन्हनि जेतरनि माण्हुनि खे अल्लाह 15 शाबान जी रात बख्शींदो आहे। या बाबरकत रात ईंदड़ सूमर जो शाम जो अचे थी। इन ईंदड़ सूमर जो शाम जो, ईंदड़ सूमर जी शाम अनारे जी रात, या 15 शाबान जी रात आ। मेरो खान वारो वॾी भलारी रात आ। अम्मा आयशा साईं थी फरमाए रज़ी अल्लाह तआला अन्हा 15 शाबान जी रात हुजूर साईं जन सोमहणी नमाज पढ़ाए घर आया, साईं जन लेटिया। थोड़ी देर खां पोइ साईं जन फरमायो आयशा मूंखे इजाजत दे, मां अल्लाह जी इबादत कयां। मां चुम क़िबला तव्हांखे इजाजत आहे। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नफ़िल शुरू कयो। साईं जन पहिरीं रकात पूरी कई, साईं जन सजदे में विया। अम्मा साईं थी फरमाए साईं जन एॾो डिघो सजदो कयो, एॾो डिघो सजदो कयो, एॾो डिघो सजदो कयो, मूंखे भउ थियो शायदि साईं जन जहान छॾे हलिया विया। एॾो डिघो सजदो मां साईं जन जो कोन ॾिठो हुउमि। अम्मा आयशा साईं थी फरमाए मां बिस्तरे तां लथमि, मां साईं जन जे कदमनि मुबारकनि जे तिरनि मुबारकनि ते पंहिंजा हथ हयमि। साईं जन जे कदमनि जी हरारत ऐं गर्मी महसूस थी, मुंहिंजी गिणती घटि थी। मां साईं जन जे चहिरे मुबारक जे वेझो आयमि। साईं जन सजदे में हीअ दुआ पिया पढ़नि, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिअफ़्विका अन इक़ाबिक, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिरिज़ाका अन सख़तिक, अल्लाहुम्मा लका मिनका व इलैक ला उहसी सनाअन अलैका अंत कमा असनैता अला नफ्सिक। इहा दुआ जेका मां पढ़ी थम, इहा 15 शाबान जे रात जी स्पेशल दुआ है। ॾाढा चईंदा सुभान अल्लाह, दिल जे मोहब्बत सां ॻाल्हाईंदो हल। सुभान अल्लाह चवंदे मां सम्झंदुमि त तूं मूड में वेठो आहे। सुभान अल्लाह चवंदे मां सम्झंदुमि तूं थकल न आहे। सुभान अल्लाह चवंदे मां सम्झंदुमि तूं ॿुधणु चाहीं थो। सुभान अल्लाह चवंदे हिकु दफ़े सुभान अल्लाह चवण सां जन्नत में रब तुंहिंजे लाइ वणु हणाईंदो। मां कोशिश थो कयां त बयान जे ख़त्म थियण ताईं तोखां एतिरी सुभान अल्लाह चवरायां जो तुंहिंजे लाइ जन्नत में ठाहूका बाग़ लॻी वञे। 15 शाबान जी रात मदीने जमीर या दुआ घुरी, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिअफ़्विका अन इक़ाबिक, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिरिज़ाका अन सख़तिक, अल्लाहुम्मा लका मिनका व इलैक ला उहसी सनाअन अलैका अंत कमा असनैता अला नफ्स। याद करे सघो त दुआ याद कयो, याद नथा करे सघो कंहिं आलिम खां लिखायो, याद नथा करे सघो ॾिसी पढ़जो। जीअं याद दुआ पढ़ण सां सवाब मिलंदी, ॾिसी पढ़ण सां बि सवाब मिलंदी। जीअं क़ुरान याद पढ़ंदे त बि सवाब मिलंदी, ॾिसी पढ़ंदे त बि सवाब मिलंदी। जेकॾहिं तोखे अरबी पढ़ण नथी अचे त माना याद करे छॾ।
नफली इबादत में तू सजदे में भी या दुआ पढ़ी सके। नफलन में अदइया मासूरा जेके कुरान में दुआऊं आयूं हिन, जेके नबीयन खां दुआऊं साबित हिन, तू नफलन में पढ़ी सके। इन दुआ जी माना मदीने जमीर दुआ घुरी 15 शाबान जी रात में मुझा अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिअफ़्विका मिन इक़ाबिक। रब्बा मां तुझे माफी जे सदके तुझे अजाब को पनाह तो घुरा। अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिरिज़ाका मिन सख़तिक। मां तुझे रज़ामंदे जे सदके तुझी कावड़ खां पनाह तो घुरा। अल्लाहुम्मा बिका मिनका व इलैक। जेको ॾिनो सो तूं ॾिनो, जेको ॾे थो तूं ॾींदे, वरी अचणो बि तो ॾे आ। अॻिते हुज़ूर फरमायो ला उसी सनाअन अलैका अंत कमा असनैत अला नफ्सिक। रब जंहिं तारीफ़ जे लाइक़ तुंहिंजी ज़ात आ, उन जो हक़ मां बि अदा नथो करे सघां। आहे कोड़ो मुसलमान जेको अॼु वाइदो करे त मां कोशिश करे 15 शाबान जी रात अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारे। काई इबादत मुकर्रर कोन्हे, नफिल पढ़, कज़ा निमाज़ूं पढ़, दुरूद पढ़, ज़िक्र कर, तौबा कर, इस्तिग़फ़ार कर। अल्लाह अकबर कबीरा। ऐं ज़िक्रन जो सरदार ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। ज़िक्रन जो सरदार ज़िक्र ॾाढिया चओ। ज़िक्रन जो सरदार ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। मैं एक रिवायत में पढ़ियो थम, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको शख्स 70,000 दफा, घणा दफा? 70,000 दफा ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द करे ऐं पोइ अल्लाह खे अर्ज़ करे त पंहिंजे नालनि जे सदके, पंहिंजे ज़िक्र जे सदके मूंखे अज़ाब खां बचाए जाए, त इन 70,000 दफा जेको ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कयो अथई, इन जे सदके अज़ाब खां बची वियो। मां हिकु वाक़ियो पढ़ियो अथमि। हिकिड़ो बुज़ुर्ग को अल्लाह वारो काॾे सफ़र ते वियो, कंहिं मजलिस में, कंहिं कचहरी में मौजूद हो, चङा भला माण्हू मौजूद हा। हिकिड़ो नौजवान ॾाढो दीनदार, मुत्तक़ी, परहेज़गार उन महफ़िल में मौजूद हो। ॾाढो भलारो नौजवान पियो लॻे, पर ॾाढो ग़मगीन हो, ॾाढो ॾुख में भरियल हो, ॾाढो परेशान हो। उन अल्लाह वारे उन नौजवान खे चयो, पुट तूं परेशान छो आहीं? तूं परेशान छो आहीं? उन नौजवान चयो, साईं मुंहिंजी अमड़ ताज़ी फ़ौत थी वई आहे। मुंहिंजी अमड़ ॾाढी कुझु ॾींहं अॻु में फ़ौत थी वई आहे। कशफ जे ज़रिए मूंखे रब उहो मंज़र ॾेखारियो आहे। साईं मां इन जे करे परेशान आहियां जो मां ॾिठो थमि त मुंहिंजी अमड़ अज़ाब में आहे, मां इन जे करे परेशान। उन बुज़ुर्ग, उन अल्लाह वारे जंहिं हिन खां अहवाल पुछियो, इन पंहिंजे लाइ 70,000 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कयो हो, पंहिंजे स्टोर में जमा कयो हुई। जॾहिं हुन नौजवान इहा ॻाल्हि कई त इन बुज़ुर्ग दिल में अल्लाह साईं खे अर्ज़ कयो, मुंहिंजा रब तुंहिंजे महबूब फरमायो आहे त 70,000 दफ़ा जेको ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द करे उहो अज़ाब खां बची वेंदो। रब मां जेको 70,000 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कयो हो, मां इन नौजवान जे अमड़ खे बख़्शियां थो। जो दिल में चई। थोड़ी देर गुज़री, इन बुज़ुर्ग ॾिठो तो नौजवान खिले पियो। उन बुज़ुर्ग ॾिस, अॻां तूं परेशान है, हाणे खिले थो। जी साईं एतबार करें तो ॿुधायां। बुज़ुर्ग ॾिस ॿुधाए, जी साईं मूंखे अल्लाह वरी मंज़र ॾेखारियो। हाणे हाणे अल्लाह मूंखे मंज़र ॾेखारियो, मुंहिंजी अम्मा अज़ाब मां छुटी वई। वो बुजुर्ग तो चए, मूंखे ॿ ॻाल्हियूं सम्झ में आयूं। हिकु त नौजवान कूड़ नथो ॻाल्हाए, सच थो ॻाल्हाए। ॿी इहा ॻाल्हि सम्झ में आई त मदीने जे साईं जेको चयो आहे सो सच आहे। मां मूंखे गुज़ारिश करियां थो त घटि में घटि हिकु दफ़ो सभई 70,000 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द करे पंहिंजे स्टोर में जमा कराए छॾियो। हिकु ॾींहं में न, 2 में, 3 में, 5 में, 10 में, 20 में, महीने में, ज़रूर न है हिकु ॾींहं में माण्हू पूरो करे, कंदो इंशाअल्लाह। ॾाढिया चओ
बुलंद आवाज़ सां मां चुम कुछ ॾींहं भी बरकत वारा कुछ रातियूं भी बरकत वारियूं सुभान अल्लाह में सुस्ती आया कुछ ॾींहं भी बरकत वारा कुछ रातियूं भी बरकत वारियूं ॾींहंनि में जुमे जो ॾिहाड़ो ॿिन्ही ईदुनि जा ॾिहाड़ा हज जो ॾिहाड़ो 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो ये वधीक फजीलत वारा आहिनि ऐं रातिनि मां लैलतुल क़द्र वारी रात 15 शाबान वारी रात दादा चओ सुभान अल्लाह लैलतुल क़द्र वारी रात 15 शाबान वारी रात ॿिन्ही ईदनि जूं रातियूं ऐं हज वारी रात इहे रातियूं अल्लाह खे ॾाढियूं प्यारियूं आहिनि कोशिश कयो त इहे ॾींहं बि तव्हांजा अल्लाह जे यादि में गुज़रनि त इहे रातियूं बि तव्हांजो अल्लाह जे यादि में गुज़रनि ईंदड़ सूमर जे शाम जो जेका रात पई अचे 15 शाबान जी रात मां रिवायतुनि में पढ़ियो अथमि सिज लहण खां वठी सिज उभरण ताईं सॼी रात अल्लाह जे रहमत जे तरफ़ां मुनादी थींदी आहे पढ़ो घुमायो वेंदो आहे जिया तमाम लाउड स्पीकर पे पढ़ो घुमाईंदा हो तो फलानी जाए ते फलानी तारीख ते वाइजा ये 15 शाबान जी रात रब जे रहमत जे तरफा पढ़ो घुमायो वेंदो आहे कायनात में अल्लाह हल मिन मुस्तगफिर अगफिर लहू अला हल मिन मुस्तरज़िकिन अरज़ुकुहू अला हल मिन मुब्तलन फअआफीह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 15 शाबान जी रात रब जी रहमत जे तरफा यो पढ़ो घुमायो वेंदो आहे कोई अहिड़ो गुनहगार जंहिं जवानी गफ़लत में गुज़ारी जंहिं ज़िंदगी मासियत में गुज़ारी जेको गुनाहनि जे गप में गॾो पियो आहे जंहिंजे खाते में का चङाई कोन्हे रब जे तरफा मुनादी थींदी आहे 15 शाबान जी रात में यो गुनहगार अची सिर सजदे में रखे ॿोड़नि जो नज़रानो पेश करे मां रब को माफ़ी तलब करे रब जे तरफा आवाज़ो थींदो आहे मां हिक झट में इन जे ज़िंदगी जे जुर्मनि खे बख़्शे छॾींदुसि 15 शाबान जे रात में रब जे तरफ़ां मुनादी थींदी आहे कोई अहिड़ो बानो जेको रिस्क जे तंगी जो शिकार आकह वडी थस रोजी तंग थस पूरत कोन थी पएस कर्जन में अड़जी वियो जकड़जी वियो वठजी वियो अल्लाह जे तरफां यो पढ़ो घुमायो वेंदो मुंहिंजे दर ते अची मूंखे सॾे मूंखां दुआ घुरे सिर सजदे में रखे मां एॾो ॾींदोमांसि जो वरी ज़िंदगी कंहिंजे दर ते झोली झलण जी ज़रूरत कोन पवंदसि 15 शाबान जे रात में रब जे तरफां मुनादी थींदी आहे कोई अहिड़ो बीमार जंहिंखे डॉक्टरनि लाइलाज करे छॾियो हुजे मां दवा डॉक्टरनि खे ॾिनी अथमि पर शिफ़ा पाण वटि रखी अथमि मुंहिंजे दर ते अची मूंखे सॾे मूंखां शिफ़ा तलब करे मां बीमारियूं ख़तम करे सिहत ऐं आफ़ियत जो मालिक बणाए छॾींदोमांसि आहे कोई मुसलमान जेको वाइदो करे त इंशा अल्लाह मां 15 शाबान जी रात अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारी केड़ा केड़ा इंशाअल्लाह था चवन बुलंद आवाज़ सां हुजूर संजन फरमायो कुछ अहिड़ा बदबख्त हैं जो इन्हनि भलारनि रातिनि में भी उन्हनि जी दुआ क़बूल नाहे थींदी दुआ कयो त अल्लाह अहिड़नि बदबख्तनि खां बचाए से हाणे हमरान जो उथ वे शुरू थी वई आहे हाणे मां दुआ घुरां त मां मयार कान्हे ये थकी पिया आहिनि सभु हाणे अब तव्हां थकी पिया आहियो न ॻाल्हायो यार हुजूर सजन फरमायो कुछ अहिड़ा बदबख्त हैं जो इन्हनि रातिनि में इन्हनि भलारनि रातिनि में भी उन्हनि जी दुआ क़बूल नाहे थी दुआ कयो त अल्लाह उन्हनि बदबख्तनि खां बचाए उहे कहिड़ा आहिनि पहिरें नंबर ते मुशरिक मुशरिक जी दुआ क़बूल न थींदी जेको शिरक थो करे शिरक छा आहे जंग जो जानवर आहे इन शिरक के समझो अल्लाह बे अल्लाह पर साईं बे साईं जो शिरक का जो चाहे 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 डाढ़िया जो चाहे अल्लाह जे दर ते भी सजदो करे गैरन जे दर ते भी सजदो करे जो शिरक तो करे छा तो करे मस्जिद में अचे त अल्लाह खे इलाज करे अल्लाह मूंखे पुट ॾे अल्लाह मूंखे पुट ॾे अल्लाह मूंखे पुट ॾे वरी वञे सेवण त कलंदर खे इलाज करे कलंदर पुट ॾे कलंदर इहो शिरक आहे वरी छो आयो
ॾाढा मां इलेक्शन में ॾिठुमि ॾाढा नारा वारा लॻल हा, भितिन ते जबरदस्त नारा लॻल हा, एक ज़रदारी सप्पे बारी, शेरों का शिकारी आसिफ अली ज़रदारी, ऐं अॻिते लिखियो पियो पंजतन का पुजारी आसिफ अली ज़रदारी। असां पंजतन जा पुजारी न आहियूं, असां हिकिड़े अल्लाह जा पुजारी आहियूं। कहिड़ा कंहिंजा 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 पुजारी हो? ॾाढा ॻाल्हि हो, कंहिंजा पुजारी हो? शाबस उन्हनि मुवहिदनि खे आहे जेके इन्हनि जा नौकर थिया आहिनि। अलाह कंदो क़यामत में इन्हनि जो हशर इन्हनि सां गॾु थींदो। को पीपलो आमीन चए त मां ॾिसां, तूं ज़रूर चवने। को पीपलो चए त मां ॾिसां न, सवाल ही पैदा नथो थिए, सवाल ही पैदा नथो थिए। हिन इलेक्शन में चङा भला असांजा मुवहिद भाड़ जा तरा थी पिया, भाड़ जा तरा। जहिड़ो कलमो ई मां ई फरियाद ते पढ़ियो अथऊं, मां उन्हनि जे लाइ दुआ थो कयां, अलाह कंदो इन्हनि जो हशर क़यामत में फरियाल टालपुर सां गॾु थींदो। इन्हनि खे ख़बर ई न आहे त इन्हनि पंहिंजी भींग करे छॾी आहे। अलाह खे अहिड़नि जे तौहीद जी काई ज़रूरत कान्हे। मुवहिद थियण खां मुश्किल आहे छा? कयो बदमाशन जी चमचाखोरी, ज़ालिमनि जी चमचाखोरी, पंहिंजा पटका लाहे रखो रंगनि जे मथनि ते ऐं चौथा असां मुवहिद हो। तव्हां मुवहिदनि जे चेहरे ते बदनुमा दाग़ आयो। इन्हनि माण्हुनि खे मुवहिद सॾाइण जो हक़ ई न। इन्हनि जुर्म अज़ीम कयो आहे, इन्हनि एॾो वॾो गुनाह कयो आहे जो हिननि जे सम्झ खां बि मथे आहे। अॼु मुंहिंजो उनवान इहो कोन्हे, हुज़ूर साईं फरमायो त भलारनि रातिनि में कुझु अहिड़ा बदबख्त आहिनि जो उन्हनि जी तौबा क़बूल न थींदी। हिकु मुशरिक, दुआ कर अल्लाह शिरक खां बचाए। ॾाढिया चओ न, ॾाढिया चओ। हे जेके पीरनि जी क़बरुनि ते वञी सजदा था कनि, इहे मुशरिक आहिनि। वाइज़ मां तो क्या सिर तुंहिंजो छो थो वञे? केरनि 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 मुशरिक आहिनि। कलंदर ते कुसचनि था माण्हू। हो ॾिस त बिरह कीमें रड़ींदो करे, हो बरोचकी में, हो सराइकी में, हो पठानकी में, हो सिंधीअ में। कलंदर